नाज़रीन, भानसैदाबाद में इंजीनियर मोहम्मद हसन मरी के खंभे गुम करण खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मुज़फ़र खोखर। जी मुज़फ़र, भानसैदाबाद जे रवासी मोहम्मद हसन मरी के मुबैना तौर खंभे गुम करण के वाक़े खिलाफ मरी बिरादरी पारां अज एहतिजाजी रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हणी लाड़काणे हैदराबाद रोड के बंद किया है। अचो तो पाण मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तो उनजो छा चवणु आहे ऐं जेको मोहम्मद हसन मरी आहे उहो छो बाज़ियाब थी नथो सघे। 2-2.5 महीना गुज़री विया, असांजी इहा ई दां आहे। पुरअमन तरीक़े सां असां एहतिजाज कंदा पिया अचूं त मोहम्मद हसन मरी के बा हिफ़ाज़त आज़ाद कनि। जो को बि ॾोह आहे तो उनके माना कोर्ट में पेश कनि या तो उनके बा हिफ़ाज़त यो आज़ाद कनि। असांजो इहो ई मुतालबो आहे। पुरअमन शहरी के इंजीनियर के पढ़ियल लिखियल माण्हू के तव्हां इहे खंभे खणी गुम करे छॾियो ऐं उनजा जेके वारिस आहिनि उहे रोडनि ते वेहण ते मजबूर थी वञनि ऐं तव्हां पोइ बि उनखे ज़ाहिर न कयो त हे हिते छा लाक़ानूनी था, छा पाकिस्तान जो को निज़ाम कोन्हे को। असां आला इख्तियारियुनि खां सुप्रीम कोर्ट का डिमांड था कयूं तो नोटिस वठो, मोहम्मद हसन मरी के आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में ही एहतिजाजी दायरो वधंदो ऐं इन मां जेको सुभाणे नफ़ो थिए नुक़सान थिए उन इहा ज़िम्मेदारी न आई कंपनी उन जा छाड़ता ऐं जेका हाणे उन्हनि ठेकेदारी ते खई आहे कंपनी प्राइम गैस कंपनी उहे ज़िम्मेदार हूंदा। तव्हां इंसाफ़ लाइ आया आहियो, इंसाफ़ जी राह में केर बि रुकावट हुजे उन कानूनी तौर गिरफ़्तार करे उन ते केस हलायो। हिकिड़ो पाकिस्तानी शहरी ऐं ENI कंपनी में मुलाज़मत कंदड़ ऐं हैदराबाद शहर जो रहंदड़ ऐं पंहिंजो कारोबार जे हिसाब सां दुकान ते वेहंदड़ उन माण्हूअ खे गुम कयो आहे। 2-2.5 महीननि खां उनजा वारस मरी बिरादरी असां सिंध यूनाइटेड पार्टी जा दोस्त उन जा मुसलसल एहतिजाज कंदा रहूं था पर अञा उनखे ज़ाहिर न कयो आहे ऐं अदालतुनि में बि असीं विया आहियूं, उते बि असांखे इंसाफ़ न आहे मिलियो आहे। जी नाज़रीन, मोहम्मद हसन मरी जी बाज़ियाबी लाइ लॻल धरणे में अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो इहो चवणो हुयो त खंभे गुम कयल मोहम्मद हसन मरी खे फौरी तौर ते बाज़ियाब कयो वञे न त ॿी सूरत में हू इंडस हाईवे खे मुकमल तौर ते बंदि कंदा। कैमरामैन अब्दुल करीम जबाली सां गॾु मुज़फ़र खोखर, आवाज़ TV न्यूज़, भानसैदाबाद।